नाज़रीन, ज़िले उमरकोट के यूसी वेरोथर वार्ड नंबर 315 में गरीब माण्हू बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, मगर अञा ताईं उते को बि चूंडियल नुमाइंदो उन्हनि अबोझ माण्हुनि जी सार लहण नाहे पहुतो। ज़िले रिपोर्टर सैयद अब्दुल रहमान शाह जी रिपोर्ट मुताबिक़ जीअं त लॉकडाउन के 30 ॾींहं गुज़री विया, मगर हुकूमत जे तरफ़ां न उन्हनि खे राशन मिलियो आहे न ई इमदाद। चूंडियल नुमाइंदा कुझु राशन जा कट्टा पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾियनि था, बाक़ी अवाम जिन बि उन्हनि खे वोट ॾिना हुआ मगर उन्हनि जो को बि वाली वारिस नथो थिए। ही ग़रीब माण्हू रोई हथ ॿधी वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे मदद जे लाइ सॾनि था। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह के कहिड़ो पैगाम ॾियण चाहियो था? इमदाद ॾियण चाहे इमदाद गरीब माण्हू शहर बंद पिया आहिनि, कुझु कोन थो मिले बाबा। ॾिसो था असांखे कुझु कोन थो मिले। इहो जे वॾी महिरबानी थिए ॾाढी सही थिए त इमदाद बि ॾी मोकिले त सुठो आहे। ठीक है, बस महिरबानी।